मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंधमान जी तहसील इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के मुख्तलिफ़ तंजीमुन के अगवानन DSP मोरो और SHO मोरो से मुलाकात करे मोरो के अहम मसलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। DSP सरदार खान चांडियो SHO मोरो राजा नवीद राजपूत से मोरो शहर के अमन कमेटी के अगवानन बदरुद्दीन मेमन अमीर वर्ग सरयो खादिम हुसैन खोसो जगदीश कुमार अब्दुल अजीज़ चांडियो सराफा ज्वेलर्स मोरो के अगवान सोनारो मोहम्मद खान मेमन शूज़ मार्केट मोरो के सदर मोहम्मद सादिक मेमन साफिन खुदाबख्श मेमन गुलाम दस्तगीर पप्पू माशी मोटरसाइकिल यूनियन मोरो के अगवानन मंजूर अमन सोलंगी मोहम्मद यासीन जरदारी निसार मरी आई मोरो के लुंड बरादरी के नेक मर्द सरदार सिकंदर खान लुंड मुलाकात करे मोरो के मसलन ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौके ते DSP मोरो सरदार खान चांडियो ऐं SHO मोरो राजा नवीद राजपूत चयो त मोरो शहर असांजो पंहिंजो शहर आहे। असां मोरो में अमन अमान जी सूरत हाल के बरक़रार रखण जे लाइ ॾींहं ऐं राति कोशिशूं करे रहिया आहियूं। काफ़ी हद ताईं ॾोहनि ते कंट्रोल कयो आहे। उन्हनि वधीक चयो त SSP तनवीर हुसैन तुनियो जी सख़्त हिदायतुनि ते ॾोहरनि मंशात फ़रोशनि जुआरनि ऐं समाजी बुराइनि में मुलविस ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि ऐं मोरो में थियल ॾोहनि में मुलविस ॾोहारनि जे तमामु वेझो पहुची चुका आहियूं। जल्द उन्हनि खे गिरफ़्तार करे ॾाढो बेनिकाब कयो वेंदो।